اڏيرولال स्टेशन लॻ ॻोठ ताहिर हिंगोरो जे बेसिक हेल्थ सेंटर जे इंचार्ज डॉक्टर जे बदली खिलाफ ॻोठाणनि जी मुसलसिल एहतजाज करण बावजूद केतिरनि ॾींहं खां ओपीडी बंदि आहे। पीपीएचआई मटियारी इंतजामिया समेत ज़िले इंतजामिया बि को नोटिस न वरितो। ओपीडी बंदि हुजण करे 20 खां मथे ॻोठनि जा मरीज़ दरबदर आहिनि। ॻोठाणनि अब्दुल गफूर, मोहम्मद खान हिंगोरो, मोहम्मद ज़ुबैर हिज़बुल्ला ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त पीपीएचआई जो डीएम पंहिंजे ज़ाती रंजिश सबबि बिना जवाज़ डॉक्टर शुजा मोहम्मद खे बदिली कयो आहे, जंहिं करे सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहियूं। हुननि चयो त डॉक्टर शुजा मोहम्मद छा हिकु फ़र्ज़शनास ऑफिसर ऐं ॼाण रखंदड़ डॉक्टर हो। हुनखे बदिली करे हिकु अहिड़ो डॉक्टर मुक़रर कयो वियो आहे जेको अस्पताल में मरीज़नि ते ध्यानु ॾियण बजाए मोबाइल में मसरूफ़ रहे थो। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि सूबाई वज़ीर सिहत, चीफ सेक्रेटरी सिंध, कमिश्नर हैदराबाद, रीजनल डायरेक्टर पीपीएचआई हैदराबाद खां मुतालबो कयो त डीएमपीएचआई मटियारी जे ज़ाती रंजिश जो नोटिस वठी ॻोठ ताहिर हिंगोरो जे बेसिक हेल्थ सेंटर जी तबाही जो फ़ौरी नोटिस वरितो वञे।